को उनमें इन वक्त ताईं 3 फुट मकली में जो भारो लगो आहे आके अपडेट क्यों पेराज़ी हिन हवाले सां बरसाती पानी सबब शहरन के ईद नमाज जे इज्तिमा में शिरकत ऐं जानवरन जी कुर्बानी में भी ॾुखियायूं पेश आयूं आहिनि। अपडेट क्यों पिया ठटो बदीन ऐं ॿियनि शहरनि मां बि बरसात जो पानी निकाल न थियो। बिजली बहरान सबब ईद जो मज़ो बि शाही बाजार खां पोइ कच्ची आबादी वारा इलाइका आहिनि। अगर भरो आहे उन्हनि इलाइकनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा ताईं बरसाती पानी बीठल आहे। उहो पानी निकाल न थी सघियो आहे, जे सबबु ठटे जे आसपास वारा इलाइका घोड़ाबाद वारा इलाइका आहिनि, उन्हनि में बि पाणी ठहियल आहिनि। हाणे शहर में हिन वक़्तु पानी बीठल आहे, जे सबबु ईद ॾियारे माण्हुनि खे सख़्तु परेशानी जो मोड़ ॾिसणो पियो। कुर्बानी काफ़ी माण्हू कुर्बानी न करे सघिया, काफ़ी माण्हू बरसाती पाणी हेठि ज़िले इंतजामिया उहो माण्हुनि खे कोट वटां ठटो सिम नाले ते गारो पियो आहे। उनजे नतीजे में मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि ठटे जा ख़ासि तौर ते जेके साबरा ऐं गदरा जे बिरादरी जा जेके केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। उहे पीअंदा पानी वधी रहियो आहे। साॻी सूरताल जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि बरसाती जेके नाला जेके ख़ासि तौर ते जेके जापड़ू इलाइक़ा हिन वक़्तु ताईं ज़िले इंतजामिया ख़ासि तौर ते जेके ज़मीनी राब्ता कटियल आहिनि, ठटे जो जंपीर सां ज़मीनी राब्तो कटियल आहे।